अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। ग्रुप आपके मसाइल और उनका ग्रुप में सवाल आयो है तरावी नमाज खां बाद इज्तिमाई दुआ जो हुकुम। अच्छा पहिरियों सवाल सुनो। खुश आमदीद जी। इहो आहे त आउं तरावी नमाज़ पढ़ाईंदो आहियां। तरावी नमाज़ रकातूं 8 पूरियूं करण खां बाद में इहा जमात मूंखां मङणी कंदी आहे त तूं दुआ घुर, असीं आमीन चऊं, मतिलबु त इज्तिमाई दुआ सम्झी सघो था। बेशुमार दुआ घुरी जमाती आमीन चवंदा आहिनि। माशा अल्लाह। दुआ मोमिन जो हथियार है। दुआ असल इबादत है। रमज़ान मुबारक जे महीने में दुआ वधारे क़बूल थिए थी। अल्लाह हमेशा सुणे थो, हर हंधा सुणे थो, हर कंहिंजी सुणे थो, बग़ैर वसीले बग़ैर वास्ते हर कंहिं मखलूक जी फ़रियाद अल्लाह ते पुॼे थी। नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद, रत जी रग खां पण अल्लाह वेझो आहे। वइज़ा सालक इबादी अन्नी फ़इन्नी क़रीब, जॾहिं कोई माण्हू पुकारे त चओ इन्नी क़रीब, आउं क़रीब आहियां। उहो वेझड़ो आहे, उहो क़रीब आहे। पुकारियो खपे। हाजत रवा अल्लाह आहे, मुश्किल कुशा अल्लाह आहे, ख़ज़ाना ॾींदड़ अल्लाह आहे, ग़रीब खे नवाज़ींदड़ अल्लाह आहे, हर कंहिंजी हाजत अने मुराद पूरी कंदड़ सिर्फ़ु अल्लाह आहे। अचो पाण पण दुआऊं घुरो रमज़ान मुबारक जे महीने में। अचो पाण पण दुनिया ऐं आख़िरत जी भलाई जो सुवाल कयूं। पण दुआ जा तौर तरीक़ा उन में जा कुरो ई तरीक़ो आहे जे इज्तिमाई दुआ मङणी तरावीह खां पुठियां। दुआ इबादत आहे त इबादत लाइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो खपे। जे इहे इबादत कीअं मङाइजे त इहे इबादत कीअं कराइजे। लेदे कर पाण चई सघूं था जे सुन्नत में केॾाए साबित इज्तिमाई दुआ आहे न। फ़र्ज़ नमाज़ पुठियां आहिनि आई इज्तिमाई दुआ साबित, अने तरावीह जूं 4 रकातूं पढ़ी साबित न आहे, 8 रकातूं पढ़ी पण साबित न आहे। हाणे जे कंहिंखे दुआ मङणी आहे त पिंड जी मर्ज़ी, पिंड जी ज़बान सामे रब्बुल आलमीन जी ज़ात ने मुख़्तलिफ़ इंसान जूं मुख़्तलिफ़ हाजतूं आहिनि। के इंसान कर्ज़ में ॿुॾल आहे, के इंसान ईअं ई जे उन जे घर बीमारियूं आहिनि। कई इंसान अहिड़ा आहिनि त वीचारा वाटनारा वेठा आहिनि, इंतिज़ाम आहे न, नियाणियूं उथियारियूं आहिनि। कई अहिड़ा इंसान आहिनि जेको दुनिया जे मुख़्तलिफ़ मुंदे में फाथल आहिनि त हर चीज़ अल्लाह के साम्हूं पेश करे में अचे। पंहिंजी ज़रूरत है पंहिंजी ज़बान में पंहिंजी मर्ज़ीअ से अल्लाह के साम्हूं पेश कयूं। जॾहिं सलाम इमाम वारे थो त इमाम छूटो थी वियो, इमाम आजो थी वियो। हाणे पंहिंजी मर्ज़ी जेकी घुरो मङो। इज्तिमाई दुआ लाइ कंहिं इमाम ते प्रेशर कीन करे में अचींदो ऐं इमाम से मुतालबो कीन करे में अचींदो। इमाम साहब जेकॾहिं सही सुन्नत जा ॼाणकार आहिनि त उहो सामे थी जमात खे चवंदा जाबा जेकी पिंड जी हाजत ज़रूरत हुई इहा आई आंजी ज़बान में अल्लाह वटि पेश कयो। अल्लाह ताला पंहिंजी ज़बान सम्झे पियो, पंहिंजी फ़रियाद सुणे पियो। लेदे कर फ़र्ज़ नमाज़ पुठियां या तरावी नमाज़ पुठियां इज्तिमाई दुआ सुन्नत थी साबित न आहे। बाक़ी दुआ आई मङो, ज़बान आंजी, मर्ज़ी आंजी, ऐं हू गफ़ूर रहीम सुणंदड़ अल्लाह ताला पंहिंजूं हाजतूं ऐं ज़रूरतूं पूरियूं करे अल्लाह ताला पंहिंजा क़याम सियाम क़बूल फ़रमाए ऐं हिन रमज़ान मुबारक जूं सादतूं पाण मिणी नसीब फ़रमाए। आमीन या रब्बल आलमीन।